अस्सलाम वालेकुम। मैं मर्सिडी में ठुअर बाबाला मुझे किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पार नंबर 35। आदर सलासल में जिन वरी अबू जहल खे चयो उठन खां दरियाफ़्त करण। उठन खां पुछियो पर वरी बि उठन जवाब कोन ॾिनो। आदर सलासल में जिन उन्हनि उठन खां दरियाफ़्त कयो तो वरी उठन बहक में ख़ुदा गवाही ॾिनी। अहिड़ी तरह 7 भेरा ईअं थियो। आदर सलासल में जिन सभई माल ऐं उठ माल वारा पाण रखियो ऐं अबू जहल ज़लील थी रुसवा थी हलियो वियो। आयत करीमा हदीस में मुतवातिर में साबित थी चुको आहे तो सरवरे कायनात एक रात मक्के मुअज़्ज़मा मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा जे तरफ़ ऐं उतां संदसि अतां सदरतुल मुंतहा ऐं अर्श आला जे सैर कराई ऐं आसमाननि जा सुबात ॾेखारिया। पोशीदा इसरारी इम्तिहा मुआरफ़ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्तिफ़ा कया। ऐं हबीब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बैतुल ममूर अर्शुल आला जे हेठां इबादत में क़याम फरमायो ऐं अरवाहे अंबिया सां मुलाक़ात ऐं बिश्त में बिश्त वारनि जी मनाज़िल मुशाहिदो फरमायो। आदिल मुतवातिर ख़ासा आमा दलालत कनि थियूं त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस्म सां रूह सां गॾु बेदारीअ में थियो हुयो ऐं महराज बेदारीअ में थियो हुयो। जिस्म सां रूह सां गॾु महराज बेदारीअ में थियो हुयो, ख़वाब में कोन थियो। चुनाचे इब्न बाबुआ ऐं शेख तिब्रिज़ रहमतुल्लाह अलैह वग़ैरह उन मराक़िब जी तसरीह कई आहे। वाज़े आहे त हिन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे त महराज हज़रत हिजरत खां पहिरीं वाक़िए थी। वाज़े आहे हिन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे त महराज हिजरत खां पहिरीं वाक़िए थी। महराज जे आयतुनि मां हिकु आयत सीपारो 15 आयत पहिरीं सूरत बनी इसराइल। ॿियो ऐब खां पाक आहे अल्लाह जेको संदसि ख़ासि बाने खे हिकु राति मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा बैतुल मुक़द्दस वठी वियो, जंहिंजे चौधारी बरकतूं पाणीअ जा चश्मा मेवनि जा बाग़ रखिया आहिनि जेके खेसि पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं। बेशक अल्लाह ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। रिवायत आहे त उम्मे हानीअ जे घर में हुया बैज़ हज़रत ख़दीजा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे घर में हुआ। बैज़ अबू शुएब या मस्जिद हराम में हुया। हिकु सवारी हुई, मुंहुं माण्हूअ जहिड़ो, पेर उठ जहिड़ा, बाज़ू घोड़े वांगुरु, पुछ ॻऊं ढॻीअ जहिड़ो ऐं 2 पर बि हुया। उन जी लगाम ते याकूत सुर्ख़। हिते जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते सुवार थिया त उन आसमान जे तरफ़ परवाज़ कई। हिकिड़े आसमान तां ॿिए आसमान ते उॾामी वञी रहिया हुआ। फ़रिश्ते हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सलाम करे रहिया हुआ ऐं ख़ुशख़बरियां ॾेई रहिया हुया। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अंबिया जिन खे आसमान ते ॾिसंदो रहियो हुयो उन्हनि खां हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिशारतूं ॿुधंदो रहियो हुयो। एसी ताईं जो आसमान तां गुज़री करे हिजाब आहे नूर ताईं पहुतो। उते फ़रिश्ता सूरत नूर जी तिलावत करे रहिया हुआ ऐं जॾहिं कुर्सीअ ताईं पहुता त फ़रिश्ता आयतुल कुर्सीअ जी तिलावत करणु ॿुधी रहिया हुया। उते 1000 भेरा आवाज़ आई, अञा वेझो अचो। हर मर्तबा हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु वॾी जमायत पूरी थींदी रही एसी ताईं जो मर्तबा काबे हुसैन पहुता।